हैदराबाद में शुगर के आलमी ॾींहं के हवाले से पाकिस्तान सोसाइटी ऑफ इंटरनल मेडिसिन हैदराबाद चैप्टर पारा आटोबान रोड ते एक मकामी हाल में सेमिनार मुनक़िद किया वियो। पाकिस्तान सोसाइटी ऑफ इंटरनल मेडिसिन सिंध चैप्टर के सदर डॉक्टर प्रोफेसर बीखाराम तरफा पाकिस्तान सोसाइटी ऑफ इंटरनल मेडिसिन हैदराबाद चैप्टर के ताउन और शुगर के आलमी ॾींहं के हवाले से आटोबान रोड से एक मकामी हाल में सेमिनार मुनक़िद किया वियो। सेमिनार में लाहौर मायल किंग एडवर्ड यूनिवर्सिटी के प्रोफेसर डॉक्टर सोनिया इक़्तिदार, राशिद लतीफ़ मेडिकल कॉलेज लाहौर से प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ मोहसिन, अगुणे डीन ए प्रोफेसर मेडिसिन लम्स जामशरो प्रोफेसर डॉक्टर नूर मोहम्मद मेमर, चांसलर इंडस मेडिकल यूनिवर्सिटी टनो मोहम्मद खान, प्रोफेसर डॉक्टर इकबाल मेमर, प्रोफेसर डॉक्टर खालिद शेख, प्रोफेसर डॉक्टर इमरान शेख, प्रोफेसर डॉक्टर निसार खोखर, प्रोफेसर डॉक्टर रफीक अहमद गोरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते हुननि चयो त हिन सेमिनार जो मक़सदु आम शहरियुनि खे शुगर बाबति ॼाण फराहम करणु आहे। हिन चयो त पाकिस्तान में 30 सैकड़ो माण्हू शुगर जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। इहो बि चयो पियो वञे त हर 4 माण्हू मां हिकु माण्हू शुगर जे मर्ज़ में मुब्तला आहे। हिननि वधीक चयो त वज़न घटि करणु, नेचुरल खाधो खाइण ऐं वॉक करण सां शुगर खां बचाव मुमकिन आहे। तक़रीब जे आख़िर में शिरकत कंदड़नि खे सिवीनियर्स ॾिना विया, जॾहिं त बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ डॉक्टरनि खे शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। अदा ही प्रोग्राम वर्ल्ड डायबिटीज़ डे पिया मल्हायूं। वर्ल्ड डायबिटीज़ डे पूरो 14 नवंबर ते मल्हायो वेंदो आहे, पर पूरे नवंबर में कॾहिं बि मल्हाए सघिजे थो। हिन जो मक़सदु इहो हूंदो आहे त पब्लिक खे आगाही ॾिजे त शुगर जी बीमारी छा आहे, उन खां कीअं बचिजे। हाणे मसइलो इहो आहे त असां छो परेशान आहियूं त पाकिस्तान में हींअर डायबिटीज़ में जाम असां 30 सैकड़ो डेटा ॿुधाए त 30 सैकड़ो माण्हुनि खे हींअर डायबिटीज़ आहे, शुगर जा आहे, मिठे पेशाब जी तकलीफ़ आहे। हिननि खे घणनि खे त ख़बर ई कान्हे, छो त डायबिटीज़ घणो करे या त मरीज़ फालूज थींदो आहे तॾहिं ईंदो आहे, या मरीज़ जी उमिरि खां अॻु में नज़र हली वेंदी आहे तॾहिं ईंदो आहे, या हार्ट अटैक थी वेंदो आहे, या हुनजा गुर्दा फेल थी वेंदा आहिनि, डायलिसिस ते हलियो वञे थो, या हुनजे पेर सुन थियण जे करे पेरनि में ज़ख़्म थी वेंदो आहे, पेर कटिजी वेंदा आहिनि तॾहिं ईंदा आहिनि। हाणे इन सॼी मुसीबतनि खां बची सघिजे थो। हाणे रिसर्च प्रूव कयो आहे त कई माण्हू पंहिंजे पाण खे शुगर थियण खां बचाए सघे थो। कीअं बचाए? पहिरियों त पंहिंजो वज़न घटि करे, उन खां पोइ पंहिंजो खाधो आहे उनजो ख़्यालु करे। मसलन असीं चवंदा त बाबा नेचुरल माना जेके खुदाई फूड आहिनि, जेके नेचुरल फूड्स आहिनि, जीअं मसलन वेजिटेबल सब्जियूं आहिनि या फ्रूट आहिनि, उहो उनखे वधीक इस्तेमालु कनि ऐं 30 मिंट जेकॾहिं हू ब्रिस्क वॉक कनि, माना तकिड़ो हलनि 30 मिंट, त उहो शुगर थियण खां बची सघनि था। आज वर्ल्ड डायबिटीज़ डे के हवाले से ज़ियाबीतस से आगाही और डॉक्टर्स के साथ ज़ियाबीतस से बचाव, उसके तरीक़ा इलाज और नए ट्रेंड्स क्या हैं डायबिटीज़ की मैनेजमेंट में, इस पर बात करने के लिए हम सब यहाँ इकट्ठे हुए हैं। प्रोफेसर बीखाराम की तरफ से, जो कि वाइस प्रेसिडेंट हैं सिंध चैप्टर पाकिस्तान सोसाइटी ऑफ इंटरनल मेडिसिन से, एक ज़बरदस्त इवेंट का इंतज़ाम किया गया है जिसमें सिंध भर के डॉक्टर्स शामिल हो रहे हैं और हम आज गौर ख़ौज़ करेंगे कि हम किस तरह इस बीमारी पर काबू पा सकते हैं। आज का प्रोग्राम है वर्ल्ड डायबिटीज़ डे या शुगर के आलमी दिन की मुनासबत से, जो 14 नवंबर को मनाया गया। इस सिलसिले में पाकिस्तान सोसाइटी ऑफ इंटरनल मेडिसिन पूरे पाकिस्तान में प्रोग्राम मुनक्कद कर रही है। आज हैदराबाद में ये प्रोग्राम प्रोफेसर बीखाराम देवरजानी ने किया है और इलाके के सारे डॉक्टरों को बुलाया है, और मुझे और डॉक्टर सोमिया को लाहौर से दावत दी है कि इन लोगों के साथ अपना और इनका एक्सपीरियंस शेयर करें और डायबिटीज़ या शुगर के जो मर्ज़ में अलामात होती हैं, जो अमराज या पेचीदगियाँ पैदा हो जाती हैं, उनसे बचाव की बात करें। तो इस सिलसिले में एक सादा सी बात है जो मैं करता हूँ, ABC। A है A1C यानी कि शुगर का वो टेस्ट जो किसी वक्त भी किया जा सकता है, और A एडिपोसिटी यानी कि मोटापा, और B ब्लड प्रेशर, और C कोलेस्ट्रॉल। अगर मरीज़ ABC का ख्याल रखेंगे तो शुगर की तकलीफ़ों से, पेचीदगियों से बचेंगे, बल्कि शुगर का ख़ात्मा हो सकता है। अॼु ही जेको प्रोग्राम स्पॉन्सर कयो आहे पिनाकल कंपनी तरफ़ां डायबिटीज़ डे जे हिसाब सां, जेको शुगर जो ॾियारो सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे, उनमें असां हैदराबाद में पाकिस्तान सोसाइटी ऑफ इंटरनल मेडिसिन जे तरफ़ां आफ्ताब मोहसिन ऐं मैडम सोमिया इक़्तिदार जेको स्पीकर आहिनि ऐं बीखाराम साहब इहो प्रोग्राम रखियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असांजे मुल्क में जेका शुगर आहे उहा हर 4 मां हिक खे शुगर आहे ऐं हर 3 मां हिक खे शुगर जो शक आहे। त इन जे करे जेको अॼु न्यू फार्मूलो ABC उहो अपनायो वञे, पंहिंजो A1C, पंहिंजो एडिपोसिटी जेको मोटापो, ब्लड प्रेशर, C फॉर कोलेस्ट्रॉल, त उनमें ऐं तव्हां पंहिंजी शुगर खे रिवर्स करे सघो था। त बेस्ट आहे वॉक करियो, वज़न घटायो ऐं शुगर खे घटि करियो।